कंदकोट बंगवार बिरादरी बिंदुर में पुरानो तकरार बीहर भड़की थियो। फायरिंग में ॿ ॼणा क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। लाश घर पुॼण ते कोराम अची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट गुबलो थाणे जी हद में बंगवार बिरादरी बिंदुर में पुरानो तकरार बीहर भड़की थियो। फायरिंग के नतीजे में 2 ॼणा गोलियूं लॻण सबबि क़तल थी विया, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। क़तल थियल में नंढू बंगवार ऐं बदरुद्दीन बंगवार शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान अब्दुल सलाम ऐं कोदिल बंगवार खे नाज़ुक हालत में कंदकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो। यादि रहे त 10 साल अॻु रियाज़ी बंगवार बिरादरी विच में ज़मीन जे मामले तां झेड़ो शुरू थियो, जंहिंमें हिन वक़्त ताईं धुरनि जा 6 ॼणा क़तल ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी चुका आहिनि।